अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाह रेज़न वारनि जे तरफ़ां खॾ खोटण जी कोशिश कंदो, यानी हू इहो चवंदो त रेज़न मुंहिंजे चवण खां इनकार कयो, यानी मुंहिंजे उताक ते अचण तां इनकार कयो। हाणे मां उन्हनि खे पंहिंजो ॾाढ ज़रूर ॾेखारींदसि। मां ॾिसां त हू केरु थींदो आहे जो मुंहिंजे फ़ैसिले खां इनकार करण जो, यानी हिते अचण जो इनकार थींदो आहे। हीउ असांजो कलोको ॿार आहे जेको असांजे पेरनि में किरंदो हो। हाणे मां इन खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदसि, छो जो हाणे मूंखे इन लाइ कमु करणो ई पवंदो। जेसीं ताईं मां इन जो कमु तमामु न कंदुसि जेसीं ताईं हीउ वेंदो अॻिते वधंदो, यानी पोइ हीउ अॻिते हली मुंहिंजे लाइ कॾ खोटींदो। उन जे करे हाणे तमामु मां इन जो कमु ज़रूरु कंदुसि, यानी इन खे ॾांहुं ॾियण जी कोशिशि कंदुसि। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर सोडल जा सभु शर्त मञींदो। उन खे चवंदो त मां इहे सभु शर्त उन्हनि जे अॻियां ज़रूरु पेश कंदुसि, तूं रुॻो सिर्फ़ु मूंखे कूंज जी ॾस ॾे। ऐं पोइ सोडल कूंज जो ॾस रेस मंसूर खे ॾेई छॾींदो। उन खे चवंदो त कूंज जी पारत अथई, जेसीं ताईं कूंज जो ज़िम्मो नथो खणी जेसीं ताईं तूं उन्हनि जे कूंज जे हवाले न कर, यानी पोइ हू कूंज खे मारे छॾींदा। रेस मंसूर चवंदो त मां तो वांगुरु सहिणो आहियां, यानी चरियो न आहियां, मां कूंज खे हिफ़ाज़त सां हुननि जे हवाले कंदुसि। ऐं पोइ रेस मंसूर वञी ककर खे चवंदो त मूं सोडल सां ॻाल्हायो आहे, मां कूंज अव्हां जे हवाले ज़रूरु कंदुसि, यानी तव्हां पोइ सुबुह मुंहिंजे उताक ते हलियो अचो ऐं उताक ते ॻाल्हियूं बि थींदियूं, पोइ कूंज अव्हां जे हवाले कयो वेंदो। ककर चवंदो त तूं सिर्फ़ु मुराद खे घुरा, असां तुंहिंजे फ़ैसिले ते ज़रूरु ईंदासीं, तुंहिंजे फ़ैसिले खां इनकार न कंदासीं। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेज़न ककर खे बार बार सम्झाईंदो, यानी फ़ैसिले लाइ। ककर खे चवंदो त अव्हां फ़ैसिले में न ॻाल्हाइजो, फ़ैसिले में सिर्फ़ु मां ॻाल्हाईंदुसि, यानी मुंहिंजे हक़ आहे, यानी फ़ैसिले में हुननि सां सऊं सिधो ॻाल्हाइणो आहे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर फ़ैसिले में ज़िद कंदो रेज़न ऐं ककर सां। हिननि खे चवंदो त जेसीं ताईं तव्हां गुलपरी खे तलाक नथा ॾियो जेसीं ताईं कूंज अव्हां जे हवाले न कयो वेंदो। ककर चवंदो त मां इन फ़ैसिले मञण तां इनकार नथो करे सघां, मां गुलपरी खे हर हाल में तलाक ॾींदुसि जेसीं ताईं मां उन खे तलाक न ॾींदुसि जेसीं ताईं कूंज मुंहिंजे हवाले नथा कनि। अगरि कूंज मुंहिंजे हवाले थी वियो त पोइ मां गुलपरी खे ज़रूरु तलाक ॾींदुसि। ऐं पोइ रेस मंसूर मुराद खे सम्झाईंदो त तव्हां छोकिरी जो निकाह न टोड़ियो त इन में तव्हांजी भलाई थींदी। अगरि तव्हां छोकिरी जो निकाह टोड़ायो त पोइ छोकिरी जो घर कॾहिं बि आबाद न थींदो, यानी पोइ इन्हनि खां मां ज़िम्मो खणंदुसि, हीउ तव्हांजी भेण खे कुझु बि न कंदा, यानी उन मथां ज़ुल्म बि न कंदा। ऐं पोइ मुराद चवंदो त रेस तव्हांखे पोइ इन्हनि खां ज़िम्मो वठिणो ई पवंदो, पोइ मां गुलपरी हिननि जे हवाले कंदुसि जेसीं ताईं कॾहिं बि हिननि जे हवाले गुलपरी न कंदुसि। इन करे हाणे तोखे इन्हनि खां ज़िम्मो वठिणो ई पवंदो, जेसीं ताईं हीउ ज़िम्मो नथा खणनि जेसीं ताईं मां कूंज ऐं गुलपरी कॾहिं बि हिननि जे हवाले न कंदुसि। ऐं ॿिए पासे आलम सोडल खे चवंदो त इन फ़ैसिले में तोखे पक आहे त असां आज़ाद थी वेंदासीं। सोडल चवंदो त चाचा साईं तूं पूरी पक सम्झ त रेस मंसूर असां ॿिन्हिनि खे ज़रूरु आज़ाद कराईंदो, जेकॾहिं मूंखे आज़ाद न कराईंदो त मां हिते बि सही आहियां, बहरहाल तोखे हू ज़रूरु आज़ाद कंदो, छो जो उन सां मूं ॻाल्हायो आहे। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा फ़ैसिलो मञी ऐं पंहिंजी भेण खे घर वठी ईंदा। ऐं पोइ ककर पंहिंजी भेण खे घर वठी अची करे उन खे दड़का ॾींदो, यानी उन सां ॾाढो ॻाल्हाईंदो त पोइ इन जी मां हिन सां ॻाल्हाईंदी त तूं पंहिंजी भेण मथां एतिरो ज़ुल्म न कर, छो जो इंसान खां ग़लती थींदी आहे, कंहिं जानवर खां न, छो जो हिन खां हिकु चकर ग़लती थींदी आहे ऐं हीउ ॿिए चकर ग़लती कॾहिं बि न कंदो, यानी हिन खे मां सम्झाईंदुसि। ऐं ॿी त तव्हांजी हीअ हिकिड़ी भेण आहे, उन करे तव्हांखे हीउ माफ़ु करणो ई पवंदो, जेसीं ताईं तव्हां हिन खे माफ़ु न कंदो जेसीं ताईं रोईंदो ऐं पंहिंजो पाण खे पिटींदो। उन जे करे हाणे तव्हांखे हीउ कमु करणो ई पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।